हक़ मौजूद साथियों, मुंहिंजो नालो आहे अमजद ऐं मां ॿीहर हाज़िर आहियां हिकु नए किताब सां गॾु। मुंहिंजे हथनि में किताबु आहे उस्ताद रसूल पलीअ जो संधी ज़ात हंजन। संधी ज़ात हंजन 70 ऐं 80 वारे ॾहाके में जॾहिं उस्ताद रसूल पली जो जेल में हुयो त उन वक़्तु लिखियईं। किताब जो मुआग मोहम्मद इब्राहिम जोई सिंध जे आला दानिश्वर कयो आहे ऐं किताब रोशनी पब्लिशन तरफ़ां ही छापो छपायल आहे। उनखां पहिरियों ॿी पब्लिशन बि छापियो, रोशनी पब्लिशन तरफ़ां ही पहिरियों छापो छपायो। 167 पेजनि ते किताब मुश्तमिल आहे। असल में थियो ईअं जो 70 ऐं 80 वारे ॾहाके में जॾहिं सिंध जे अदीबनि हिकिड़ी जदीदियत जे नाले ते अदब में फेरफार कई या हिकिड़ो नओं शिशो पैदा कयूं त उन ते उस्ताद इन खां पहिरियां बि अंधा ऊंधा वेज लिखियो, पर उहो हिकिड़ो ॿिए पर्सपेक्टिव में हुयो, ॿी माना में हुयो। ऐं सिंधी ज़ात अंजन जेको आहे सो सिधो संवां अदब जी परख ते लिखियल किताबु आहे। किताब जे मुआग में ई मोहम्मद इब्राहिम जो चवे थो त किताब अदब जी परख ते हिकिड़ो वाज़े ऐं आला किताबु आहे, मयारी किताबु आहे। ऐं उस्ताद रसूल पली जो नालो ज़ाहिर आहे कंहिंखां बि लिखियल न हूंदो ऐं हिकिड़ो वॾो नालो आहिनि, उन्हनि जो वॾो कमु आहे। जेके बि उन किताब लिखिया आहिनि थोरो ई सही जेको लिखियो अथई बहरहाल हिकिड़ो आला ऐं मयारी लिखियो अथई। ठीकु आहे, त जेके दोस्त अदब सां चाह रखंदड़ आहिनि या अदब खे पढ़ंदड़ आहिनि या जेके चाहिनि था या सम्झनि था ॼाणणु चाहिनि था त अदब कहिड़े क़िस्म जो हुजणु खपे, समाज में छा छा अदब ते लिखिजे, अदब में कहिड़ियूं शयूं जदीदियत जे नाले ते शामिलु करे सघजनि थियूं, कहिड़ियूं शयूं जेके आहिनि सो ख़तमु करे सघजनि थियूं या कहिड़ियूं शयूं अजायूं आहिनि। उहे अहिड़े लिहाज़ खां जेके बि दोस्त जेके अदब जी परख रखनि था या रखणु चाहिनि था या उनखे वधीक बहितर सम्झणु चाहिनि था त हीअ किताबु उन्हनि जे लाइ आला ऐं मयारी रहंदो। सो मुंहिंजे तरफ़ां की किताबु तजवीज़ कजे थो त हीअ किताबु पढ़ो ऐं जेको आहे सो बहितर नमूने उन किताब खे सम्झो। महिरबानी।